देखिए जी दोस्तों, ज़िले बदीन में कोरोना के हवाले से जो सबसे पहले सस्पेक्टेड केस थे वो थे अली अहमद मल्ला साहब। और आज अली अहमद मल्ला साहब को हमने अपने पास बुलाया है कि वो हमें बताएं कि उन्हें कोरोना कैसे हुई, उनका ट्रीटमेंट कैसे हुआ। वो 21 दिन जो है वो अस्पताल में गुजार के आए हैं, उनका पूरा मोहल्ला बंद रहा, वो जिस परेशानियों से गुज़रे, क्या कोरोना था या नहीं था या उन्हें फ़िट किया गया था, वो तमाम बातें जो उनके साथ बीती वो हम इनसे जानते हैं कि वो हमें क्या बताते हैं। अच्छा बोले। ये बताएं कि कोरोना आपको हुई थी, किस तरह से हुई, किस तरह अस्पताल पहुंचे, सारा कैसे ये पूरा हिंदी में सिंधी। हाँ इंडस ते वियसि उते बुखार हो मूंखे उन लाइ इंडस ते वियसि चेक कराइण त उते मूंखे चयो हेॾा हल तो चेक था करियो। वरी पुछा छा कयूं बाबा तूं केॾां ॿाहिरि वियो वएं या कराची या त भले मूं चयो केॾां बि आउं कोन वियो मूंखे 4-5 ॾींहं खां बुखार आहे, घर वेठो हुउसि। पोइ चयो सबर कर तोखे असां इलाज था करियूं। 3 कलाक खां पोइ मुंहिंजो एक्सरे कयूं, पोइ 3 कलाक खां पोइ वरी मूंखे विहारे चयो हाणे तुंहिंजी दाख़िला था करियूं, तोखे दाख़िल था करियूं। पोइ वरी 5 बजे मूंखे दाख़िल कयूं वठी IC रूम में, उते मूंखे दाख़िल कयूं। बुखार हो, मूंखे बुखार जूं दवाऊं बोतलूं चाढ़ियूं, मूंखे बुखार ॿिए ॾींहुं लही हलियो। पोइ चयूं पोइ हाणे तोखे कोरोना आहे। मूं चयो कोरोना कोन्हे, आउं सही आहियां। माण्हुनि ॿियनि मूंखे फ़ोनूं कयूं, आउं इलाही महिरबानी सही वेठो आहियां, मूंखे कोरोना बिरोना कोन्हे, बुखार आहे, थोरी खंघि आहे, हाणे सही थी वियो आहियां। पोइ इन वरी ॿिए ॾींहुं टेस्ट कराई त बाबा पॉज़िटिव तुंहिंजी अची वई आहे। पॉज़िटिव छा आहे, चयो भाउ तोखे 14 ॾींहं रहणो पवंदो। मुंहिंजो भाउ ठीकु आहे 14 ॾींहं रहां थो। 14 ॾींहं जी जॻह ते वरी मूं चयो भाउ हाणे 14 ॾींहं पूरा थी विया, भाउ तुंहिंजी टेस्ट हिकिड़ी कयूं उहा पॉज़िटिव आई, ॿी कयूं उहा पॉज़िटिव आई, टी कयूं उहा पॉज़िटिव आई, चौथी कयूं उहा बि अची। मुंहिंजो भाउ हाणे महिरबानी करे मूंखे छॾियो, मुंहिंजी जॻह पंहिंजी आहे, उते रहां थो। मूंखे हिते तकलीफ़ ॾाढी आहे, हाणे डिप्रेशन जो मरीज़ थी वियो आहियां। मूंखे हिते न निंड थी अचे न आराम थो अचे, ॾींहुं राति आउं जाॻां पियो, मूंखे वधीक परेशानी थी वई आहे। आबाद शाह चयो बाबा तोखे छॾियूं था, बसि चौथी टेस्ट सैंपल वठी तो छॾींदा। पोइ उन ॾींहुं बि न छॾी, पोइ जेके हुआ संगत साथ उन्हनि वॾो ज़ोर भरे मुंहिंजी राति जो 1:30 बजे जान छॾायूं। जो आउं घर पुॻुसि, वरी पोइ मूंखे चयो भाउ तोखे 7 ॾींहं घर रहणो आहे। मुंहिंजो भाउ ठीकु आहे, आउं चवण ते मुंहिंजी जॻह आहे उते आउं 7 ॾींहं 8 ॾींहं रहियुसि। उते मुंहिंजी टेस्ट वरितो बि उहा पॉज़िटिव अची वई, वरी ॿी वरितो उहा पॉज़िटिव अची वई। पोइ मुंहिंजी जान छॾियो, महिरबानी करे भाई बेगुनाह मूंखे विहारियो, न को कोरोना आहे न को ॿी आहे। जीअं हींअर वेठो आहियां ईअं ई उते वेठो हुअसि, न को इलाजु। सिर्फ़ु हिकिड़ी गोरी ॾींदा हुआ शुगर जी, उहो शुगर जो इलाजु कंदा हुआ, गोरी सुबुह शाम ॾींदा हुआ, बसि इलाजु इहो हो इंडस में। न इलाही महिरबानी सां, का बि न को साह हो न को ॿियो, सिर्फ़ु बुखार हो, न को खंघि। माण्हू चयो भाई हीअ जेके वसायल ॿुधाए पियो उहो हिकिड़ो बि कोन हो, न खंघि हो न साह हुई। पर 2 ॾींहं में, हिकिड़े ॾींहं में ई बुखार मूंखे लही हलियो, सही वेठो। सभु ईंदा ॻाल्हाईंदा, आबाद छा पुछो साह थिए त मुंहिंजो न को साह आहे न को खंघि आहे, मूंखे कोरोना आहे ई कोन। बाक़ी 14 ॾींहं विहारियो था त भले विहारियो, कोरोना आहे कोन, मूंखे को बि टेंशन 14 ॾींहं कोन हो। विहां थो 14 ॾींहं, भले मूंखे विहारियो, बाक़ी कोरोना बिरोना आहे कोन मूंखे। तव्हांजे घर में हिकिड़ो ॿियो केस पई हिननि कोरोना जो कढियो। हा उहो बि उन मुंहिंजे आहे भाॼाई आहे, उनखे माना साई हुई न को कोरोना हुई, उहा बि वरी पहिरीं पॉज़िटिव आई, पोइ वरी 2 नेगेटिव अची। हुनजी शुरू खां साई हुई, वरी इन टेस्ट कई, चयूं बाबा हिनखे कोरोना आहे। उहा इलाही महिरबानी, उहा बि चङी भली हुई, का ॻाल्हि कोन हुई। कोरोना जी टेस्ट कीअं थींदी हुई ऐं हू ही डॉक्टर कीअं फ़ैसिलो कंदा कि कोरोना आहे या कोन्हे? उहो नक में टेस्ट कंदा हुआ, नक में कपा जी कानी हणंदा हुआ, उहा चवंदा बाबा कोरोना जी टेस्ट आहे। अच्छा, ब्लड सैंपल वग़ैरह का उहो पहिरीं वठंदा हुआ, पहिरीं 4 चकर वरितो, ब्लड कढंदा, एक्सरे कढंदा। पोइ जेके रिपोर्टूं कयूं 3, उन में माना कुझु बि कोन कयूं, न को एक्सरे न को ॿियो। पोइ ख़ाली नक जी टेस्ट वरितंदा, हिते बि घर पुॻिया ई वरितो। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा ॿुधायो कि जेका डॉक्टर्स हुआ तव्हांजी ज़िंदगी छॾी हुननि, तव्हां खां अप्रोच कई, कंहिंखां सोर्स लॻाई? हा मूं वॾो सोर्स लॻारायो। पोइ आबाद शाह असर ॾींदे बाबा छॾियां थो चई 5 बजे छॾियां थो, चई 7 बजे छॾियां थो, पोइ 7 चई, पोइ चई 10 बजे टेस्ट अचे छॾियां थो, पोइ 10 जा 12 थी हलिया। पोइ 1:30 बजे वॾो सोर्स लॻायोसीं, वॾी माना सोर्स सां पोइ वञी आबाद शाह मूंखे चयो बाबा हाणे तोखे छॾियां थो। मूं चयो साईं तव्हांजी महिरबानी जो मूंखे छॾियो था, अधु मोल करे छॾियां, बाक़ी हाणे छॾियो था, तव्हांजी महिरबानी। अस्पताल में असां ॿुधो आहे कि 17-18 केस थिया आहिनि कोरोना जा। तव्हां जॾहिं उते एडमिट हुआ, तव्हां पंहिंजे अखियुनि सां बि का केस ॾिठा? तव्हांखे लॻो पियो कि कोरोना पेशेंट आहिनि? मुंहिंजे हुअण में आउं 17 ॾींहं अकेलो, 17 ॾींहंनि खां पोइ चाचो आयो जावेद टालपुर, उहो आयो। उहो बिल्कुलु माना चङो भलो, उनखे न को खंघि न को खुड़को, बिल्कुलु उहो सर तबलीग तां आयो, उनखे खणी आयो, चयो बाबा पॉज़िटिव आहे, उहो खणी आया। उनखे कुझु बि कोन हो, माना मथे में सूर बि उनखे कोन हो। उहो वरी
हिकिड़े ॾींहं खां पोइ वरी भान आयो टने भागे उनखे बि कुझु कोन, उहो बि तबलीग था, उहे मूंखां बि चङा भला हुआ वेठा हुआ, बसि चयूं भाउ अव्हांखे आहे किरोना आहे, असांखे त माना उन्हनि खे बि किरोना कोन हुई, असां निमाज़ पढ़ीसीं पिए, अला अला कयोसीं पिए, न को किरोना महसूसु थी त न को असां टेंशन कयोसीं त असांखे किरोना आहे छा आहे, कुझु बि कोन। वो जेका एडमिट तव्हां सां गॾु हुआ त हुननि जी बि का ट्रीटमेंट थी? न उन्हनि खे कुझु बि कोन थिए, न को सुई न को ॿियो, सिर्फ़ु विहारियो वेठा हुआ, मूंखे हिकिड़ी शुगर जी गोरी ॾींदा, उन्हनि खे उहो बि कुझु कोन हो, ख़ाली वेठा हूंदा हुआसीं, निमाज़ पढ़ियो बसि, ॿियो कुझु बि कोन हो। खाधो पीतो मिलंदो हुतां? खाधो पीतो बसि सही मिलंदो, भाई ॿ टे ॾींहं तकलीफ़ हुओ, हिकिड़े खे बि पाणी सही कोन ॾींदा हुआ, अधु लीटर जी टाइम ते पाणी बोतल ॾींदा, पाणी पंहिंजो वठंदा हुआसीं, चांहि पंहिंजी वठंदा हुआसीं, पोइ वरी ॻोल्हा कईसीं त पोइ पाणी जी लीटर 1.5 लीटर वारी बोतल ॾींदा हुआ, ऐं 2 टाइम मानी ॾींदा हुआ, भाई इहो हूंदो, बाक़ी न को ॿियो। जॾहिं ही कोरोना थी, इन्हनि चयो कि कोरोना आहे, पंहिंजे पाड़े में का इन्हनि स्प्रे कोन कयो, वॉश कोन कयो, जेकॾहिं कोरोना हुई त इंतिज़ामिया कोऑपरेट कयो, का राशन वग़ैरह तव्हांखे मिलियो घर वारनि खे, जेको तव्हां 1.5-2 महीना परेशान थिया? न राशन हिकिड़े दफ़ा को ॾेई विया हलिया, बसि हुन खां पोइ कोन कुझु बि कोन, पहिरीं शुरू में ॾिनो, 2 दफ़ा आया, 2-3 कटा ॾेई हलिया, हुन खां पोइ कुझु बि कोन ॾिनो, पंहिंजो पे वरितोसीं। 5-8 ॾींहं त असांजे घर वारनि चुप लाक करे छॾियो, पोइ मिड़े न कर असांखे कुझु सामान ॿियो वठणु ॾियो, पोइ मिड़े कुझु वञे उहो न कंदा, ॿाहिरि वरितो बाक़ी। अच्छा, तव्हांजे लाइ चवंदा आहिनि कि तव्हां कराची विया हुआ, उतां तव्हांखे बीमारी लॻी वई, डॉक्टरनि जेको ॿुधायो आहे उहो इन्हनि इएं चयो आहे? न कराची बराची आउं केॾां बि कोन हुयुसि, घर जो घर हुउसि, केॾां बि न को कराची, न को हैदराबाद, न को तबलीग। ऐं आबाद शाह मूंखे राति जो 10 बजे फ़ोन कई, तूं उमिरि ते विया? उमिरि ते विया, हुनखे 16 महीना थी विया हलिया। मूं इहो ॿुधाए चई अच्छा, मूं चयो उमिरि ते मुंहिंजी तस्वीर हलायूं, उमिरि वारे काबे जे अॻियां हुई मुंहिंजी, वरी आबाद शाह फ़ोन कयो, तूं उमिरि ते वियो? मूंखे 16 महीना थी विया आहिनि। चई अच्छा, इहा पुछा कई, बाक़ी न को आउं कराची साल थियो आहे वियो आहियां, न को हैदराबाद वियो आहियां, बदीन जो घर में हुउसि, केॾां बि कोन वियोसि। अच्छा, इहो ॿुधाए तव्हांखे लॻे थो कि कोरोना नाले जी बीमारी ज़िले बदीन में आहे, जंहिंजे करे ई सभु मामला थियनि पिया? न बदीन ज़िले में त आउं सम्झां थो त सिंध में बि किरोना मूंखे कोन थी लॻे हुजे, भई जेको मरे थो चवंदा बाबा हीउ किरोना आहे, पोइ अटैक में मरे थो, एक्सीडेंट में मरे थो, उनखे किरोना में ॼाणायो छॾीनि, बसि माण्हुनि खे परेशान था कनि, त उहो माण्हू परेशान पिया कनि, ॿियो कुझु ई कोन्हे।